بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله هي التأملات القرآنية أساجو حصو نوانوي حصو جيڪو آهي الله تعالى اساکي تاکي توفيق جي الله تعالى اساکي حڪم ڪري ٿو افلا يتدبرون القرآن ام على قلوب اقفالها جاهي دلن تي هنن جا تالا اچي آهن छो नथा क़ुर खे पढ़नि छो नथा सम्झनि छो नथा हिन खे तअम्मुल कनि छो नथा क़ुर जे आयतुनि मां फ़ाइदो वठनि ऐं उन जा ख़ज़ाना खोलनि अॼोकी जेकी असांखे आयत आहे इहा सूरत अल अंफ़ाल में 33 हिसो जेको आहे उहो कहिड़ो आहे हिकिड़ी ज़मानत उलमा चवंदा इहा आयत आहे ज़मानत उहा छो ज़मानत आहे ऐं कहिड़ी आयत आहे अल्लाह ताला चए थो क़ुर वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून अल्लाह ताला चए थो त उन्हनि खे मां इंसाननि खे उन्हनि खे अज़ाब मां कीअं ॾियां जेसिताईं तूं उन्हनि में आहीं तेसिताईं उन्हनि ते अज़ाब न लहंदो ऐं असांजे नबी करीम हिन दुनिया में जे वञण खां पोइ वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून ऐं उन्हनि खे अज़ाब न मिलंदो जेसिताईं अल्लाह खां माफ़ियूं पिया वठंदा इहा आहे उलमा चवंदा इहा आयत आहे ज़मान यानी ज़मान त तोखे अज़ाब न मिलंदो ऐं तो ते अज़ाब आसमान मां न किरंदो जेसिताईं असांजो हबीब दुनिया में हो त असांजे लाइ हिकिड़ो अमन अमान हो ऐं जेॾी महिल अल्लाह ताला पंहिंजे नबी खे पंहिंजे पाण ॾे वठी वियो त हाणे उन खां पोइ असांजो कहिड़ो ज़मान आहे असांखे कहिड़ो अमान आहे असांखे छा कहिड़ी ज़मानत असांखे थींदी जो असांजे मथां अज़ाब न लहे उहो वरी बि असांखे अल्लाह ताला असां पंहिंजे पाण पंहिंजे कर्म सां ॿुधायो आहे त जेसिताईं वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून जेसिताईं मूंखां माफ़ी वठंदा रहंदा तेसिताईं मां हिननि खे अज़ाब कोन ॾींदुसि त ॾिसो न अल्लाह साईं केॾो न करीम आहे असांखे अज़ाब नथो असांजे मथां लाहणु चाहे जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे विच में हो त उहो असांजे लाइ अमान हो गुनाहनि खां ॾोहनि खां वरी उहो जो दुनिया मां निकिरी वियो अलाह ॾे प्यारो वियो उॾई त हाणे असांजे लाइ ॿियो बि हिकिड़ो अमान ज़मानत करे वियो त इन जे करे त इहो माण्हू जे अज़ाब जी उमत खे न अचे छा आहे उहो त उहो इस्तिग़फ़ार पढ़ंदा रहनि जेसिताईं पढ़ंदा रहा त इंसानु कोशिशि करे त सदाईं इस्तिग़फ़ार में रहे छो जो इहा हिकिड़ी अल्लाह जी तरफ़ां ज़मानत आहे त तव्हां ते अज़ाब न लहंदो जेसिताईं तव्हां इस्तिग़फ़ार पढ़ंदा रहो त असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हींअर दुनिया में कोन्हे हाणे असांखे इस्तिग़फ़ार ते ज़ोर करिणो पवंदो असांजे नबी करीम में दुरूद पढ़णो पवंदो वमा लहुम अल्ला युअज़्ज़िबहुमुल्लाह वहुम यसुद्दून अनिल मस्जिदिल हराम वमा कानू औलिया इन औलियाहु इल्लल मुत्तक़ून त अल्लाह ताला जिथे किथे असांखे चए थो त जेको इस्तिग़फ़ार पढ़ंदो अल्लाह खां माफ़ी पियो रहंदो त उन अज़ाब खां परे रहंदो ऐं मुशरिक दुनिया में हींअर ॾिसो केतिरा आहिनि ऐं नबी करीम जे हिदायत खां केतिरो परे आहिनि नबी जे चवण खां केतिरो परे हो पर वरी अल्हम्दुलिल्लाह हर उम्मत हर शहर में हर मुल्क में ॾिसंदे त तौहीद वारा बि आहिनि अहल हदीस सलफ़ी बि आहिनि त उहे जेके हींअर ताईं अल्लाह ताला खां माफ़ियूं बि था घुरनि इस्तिग़फ़ार बि था पढ़नि ऐं अल्लाह खां इहे सितर बि था घुरनि इन जे करे हिन दुनिया में हींअर ताईं अल्लाह जे तरफ़ां को आम अज़ाब कोन थो अचे हींअर ताईं अञा बि अल्हम्दुलिल्लाह दुनिया हले बि थी छो जो अल्लाह जा बुज़ुर्ग आहिनि अल्लाह जा वली आहिनि ऐं उहे अल्लाह खां माफ़ी वठनि बि था पर जॾहिं इहे माफ़ी वठण वारा ख़तमु थी वेंदा ऐं जुहूद थी वेंदो इंसान जे दिलि में वॾाई थी वेंदी अल्लाह खां माण्हू परे थी वेंदा त पोइ आम अज़ाब लहंदो आसमान मां जीअं माकड़ किरंदी आहे ॿनिनि ते त इहे उलमा चवनि था त पोइ आम अज़ाब लही वेंदो सभिनी माण्हुनि ते सभई माण्हू ख़तमु थी वेंदा ऐं इहो छो जो जॾहिं अल्लाह जे इस्तिग़फ़ार खां इंसानु परे थियो ऐं अल्लाह जे माफ़ी घुरण खां परे थियो अॼुकल्ह इंसानु सभु को ॾोही आहे सभु को गुनाह करे थो पर जे उन्हनि जा ॾोह जा गुनाह करे थो त उन्हनि खे अल्लाह ॾे जल्दी मोटे वरी इस्तिग़फ़ार पढ़े जीअं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारे वियो आहे त अल्लाह ताला क़ुर में पहिरियों चयो अतबिअ सय्यअतल हसनत तमहुहा अल्लाह ताला चए थो जो गुनाह कयो त वरी उन पोयां भलाई बि करे छॾियो त उहो गुनाह माफ़ थी वञे ऐं नबी करीम असांखे फरमाईंदो त जे इंसान को वॾो ॾोह करे थो त वरी बरकातूं पढ़ी ऐं इस्तिग़फ़ार ऐं तौबा करे त अल्लाह ताला इंशा अल्लाह उनखे माफ़ कंदो इहे असांखे नबी करीम सभु शइ सेखारे छाजे लाइ वियो आहे छो जो मता मुंहिंजे उम्मत खे अज़ाब लाॻी थो थियो
अज़ाब अलागी थो मथां आसमान मां न लहे। पर अल्हम्दुलिल्लाह अञा बि उम्मत खे आहे जो तौहीद आहे, अञा इस्तिग़फ़ार पढ़नि था, अञा अलाह खां माफ़ी वठनि था। ऐं जे इहे शयूं ख़तमु थी वियूं त पोइ इहे सम्झ त हाणे असांजी पछाड़ी आहे, हाणे उम्मत जी ख़ात्मो आहे। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह हींअर ताईं असां दोस्तनि खे चवंदा रहो त तव्हां तबलीग कयो, माण्हुनि खे सेखारियो, पंहिंजे अहल औलाद खे सेखारियो, पंहिंजे ॼाणनि खे सेखारियो, क़ुर सेखारियो, हदीस सेखारियो त नबी करीम छा छा फ़रमायो आहे, त छा हीअ असांखे करिणो आहे, हीअ नाहे करिणो, हीअ शइ असांखे पकड़णी आहे, हिनखे छॾिणो आहे। जेसि ताईं असीं इन शइ खे असीं क़ाबू कंदासीं त तेसि ताईं इनशा अलाह अञा बि अज़ाब अलाह जा अञा क़यामत जूं निशानियूं अञा परे हूंदियूं। पर जे इन शइ खे असां छॾे ॾिनो त उलमा चवनि था त पोइ बसि इहा आख़िरत क़यामत जी इहा निशानी वॾी इहा आहे त इंसान जेके अलाह रसूल खां परे थी विया, अलाह जी नबी करीम खे यादि परे थी विया, त पोइ इहो दज्जाल ईंदो, जा सिज ओभर ओलह पासे खां निकिरंदो, जा क़यामत जूं निशानियूं वॾियूं जेके आहिनि उहे अची वेंदियूं। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त सदाईं वहुम यस्तग़फिरून, जीअं अलाह साईं चए थो वहुम यस्तग़फिरून वकान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून। जेसि ताईं अलाह खां माफ़ी वठण वारा आहिनि, जेसि ताईं इस्तिग़फ़ार पढ़ण वारा आहिनि, तेसि ताईं इहो अज़ाब न लहंदो। इहो वहुम यस्तग़फिरून सदाईं इंसान ज़बान ते इहा शइ हुजे, इस्तिग़फ़ार, अस्तग़फिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह। इंसानु इस्तिग़फ़ार पढ़ंदो पियो ऐं पंहिंजे ज़बान ते अलाह जो ज़िक्र हूंदो उन जो, तेसि ताईं इनशा अलाह इंसानु इन अलाह जे अज़ाब खां परे हूंदो। ऐं जेसि ताईं तव्हां ॾिसो त हाणे अलाह वारा हिन दुनिया मां निकिरी विया आहिनि, ख़तमु थी विया आहिनि ऐं हींअर ज़िक्र कोन्हे उन्हनि जो, न अलाह जी माफ़ी घुरण वारनि खां बि उहे बि न आहिनि, त इहे हींअर सम्झ त इहे क़यामत वेझी थी वई आहे, इहा क़यामत जूं निशानियूं आहिनि। ऐं इन्हनि में हज़ारे क़िसा अचनि था त ॾिसो न किथे बि अलाह ताला अज़ाब लहणु चाहे पियो त उन क़ौम खे, उन ॻोठ खे, उन शहर खे तबाह करणु, पर वरी बि ॾिसंदो त माफ़ी घुरण वारा आहिनि उन ॻोठ में हिकिड़ो या ॿ, त अलाह ताला जिब्रील खे चवंदो त बसि छो जो उहे माण्हू उन बि ॻोठ में बि अञा माण्हू आहिनि जेके अलाह खे यादि कनि था ऐं अलाह जे रस्ते ते हलनि था, त अलाह से उन्हनि खे चवंदो त बसि हाणे छॾियुनि, छो जो हीअ अञा हिननि में आहिनि ख़ैरियत वारा। कहिड़ो न अलाह सी करीम आहे, जंहिं महिल ॻोठ में 100 माण्हू रहंदा या 200 माण्हू रहंदा, उन्हनि में खणी 5 या 10 हूंदा भला अलाह वारा, त असांजे अॻ बि चवंदा हुआ त जेसि ताईं अलाह वारा आहिनि तेसि ताईं हीउ जहान पियो हलंदो हुजे, न त दुनिया में आम ॾिसंदे त 100 में 80% माण्हू बेकार आहिनि, जेके उन्हनि में 20% जेके सुठा हूंदा, उन्हनि मां बि 10% ॾिसंदे त तौहीद ते हूंदा, अलाह रसूल जे चवण ते हूंदा, बाक़ी ॿिया पीरनि फ़क़ीरनि ते पिया हूंदा, धागा तावीज़ वारा वठण वारा, शुकारा वठण वारा हूंदा, जा दरगाहुनि ते वञी पिण विझंदा, जा दरगाहुनि ते छेला कवंदा, जा उते देगियूं लाहींदा, जा चवंदा सॻो था वठी अचूं, तावीज़ था वठी अचूं, जा टोपियूं था पायूं सायूं, छो ही असांजे पीर असांजे मुर्शिद जी आहे निशानी। इहे जेके मुशरिक आहिनि, अलाह सां शिरक था कनि, या हिननि खे इहा निशानी जा उम्मत खे धार था कनि, इहे अलाह खे प्यारा कोन्हनि। इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अलाह झले थो त फ़िरक़ेबाज़ी छॾियो, सभु तव्हां गॾु हो, उम्मत हिकिड़ी आहे। पर को न को पीर चवंदो त मुंहिंजी ॻाढ़ी टोपी पायो, को चवंदो मुंहिंजी साई टोपी पायो, को मुंहिंजी जो नीरी टोपी पायो, त इहो छा आहे फ़िरक़ेबाज़ी आहे या न? जे सभु असांजो अलाह बि हिकु आहे, नबी बि हिकु आहे, ऐं क़िबलो बि हिकु आहे, असांजी निमाज़ बि हिकु आहे, त पोइ असां फ़िरक़ेबाज़ी छो कयूं? छाजे लाइ धार सभु को चए थो त मुंहिंजा कस्टमर वधनि ऐं परे खां वठी मुंहिंजी निशानी हुजे ऐं मुंहिंजो नालो हले, ऐं इहे अलाह जा वली नथा थी सघनि। खणी छा बि थिए, आसमान ज़मीन गॾु थी वञे, हीअ न थी सघंदा, छो जो अलाह ताला अलाह जे वलीअनि जो क़ुर में 2 सिफ़तूं ॾिनियूं आहिनि। उहे 2 सिफ़तूं अलाह जे वलीअनि जो क़ुर में जेको अलाह साईं चए ला युरीदून उलूवन फ़िल अर्दि वला फ़साद, अलाह जा वली जेके कॾहिं दुनिया में हिते फ़साद न करणु चाहींदा ऐं उलू बि न चाहींदा, यानी इहो बि कॾहिं न चाहींदा त असांजो नालो मथे थिए, असांजो नालो बुलंद थिए, असां मशहूरु थी वञूं, माण्हू परे खां ॾिसनि बि असांजो हीउ लटो या हीउ कपिड़ो या रंग या टोपी, त असांखे यादि कनि, या असांजो नालो वठनि। इहे अलाह जे वली जी सिफ़त न आहे, इहा मुनाफ़िक़नि जी सिफ़त आहे। मुनाफ़िक़ जेके आहिनि उहे चवंदा त असांजो नालो मशहूरु थियूं, असां मथे थियूं,
हर इंसान में इहा शइ अंदरि आहे, इंसान में जेकी इहा सभु को इंसान हू चवंदो त यार मुंहिंजो नालो बि मथे थिए या मुंहिंजी उहा सिफ़त सभु कंहिं बि इहा शइ आहे, भला आहे, पर उन ते कंट्रोल केरु करे सघे, कीअं कंदो? जेसि ताईं शरीयत पर हलंदो, अलाह जे रसूल जे चवण ते हलंदो त पोइ उन शइ ते कंट्रोल करे सघंदो। छो जो बुलंद करणु नालो या केरु मशहूरु थियणो, जे अलाह जे ख़ातिर उन जी नियत साफ़ हूंदी, ख़ुलूस नियत हूंदो त पोइ उहो अलाह सां उनजो नालो बुलंद उहो ई बि कंदो, खणी ही चाहे या न चाहे। पर ही माण्हुनि खे त न चए, माण्हुनि खे इहो त सायो करे त न चए त मुंहिंजो ही टोपी पायो या मुंहिंजा ही रंग पायो या मुंहिंजो नालो जिथे किथे ॿुधायो माण्हुनि खे, पाण जो इन शइ ॾे तवजो न हुजेसि। बाक़ी अलाह जा वली जेके आहिनि हींअर ताईं आहिनि जा गुज़ारे विया, उन्हनि जा नाला हींअर ताईं बि बुलंद आहे, पर अलाह से उन्हनि जो नालो बुलंद कयो आहे। इमाम शाफ़ी चवंदो त वदत अन युशर हादल इल्म वला यअलमु बि अहद। इमाम शाफ़ी चवंदो त मुंहिंजी दिलि चाहे थी त हीअ इल्मु सॼी दुनिया ते मुंहिंजो फैलिजी वञे ऐं इहा ख़बर न पवनि त हीअ इल्मु कंहिंजो आहे या कंहिंजे तरफ़ां आहे। ॾिसो न, इहे अलाह जा वली। अॼोकल्ह माण्हू हिकिड़ी तकरीर करे थो त असांजी इहा जेकी एॾी बीमारी दिलि में आहे जो चाहियूं था त हीअ असांजी तकरीर सॼी दुनिया में फैलिजी वञे त असांजो नालो मशहूरु थी वञे। ॾिसो उन्हनि जा अमल ऐं असांजा अमल, ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे असांजे ख़ुलूस ॾे ऐं हुननि जे ख़ुलूस ॾे, त पोइ ख़बर पवंदो त असीं किथे पहुता आहियूं। हिते ॾिसो न, तव्हां हिकिड़ो किसो अचे इब्न नाबुल्सी, अबू बकर नाबुल्सी, उनजो किसो यादि थो अचे असांखे, त उनजो थोरो ॿुधायूं त 400 हिजरी में शीयनि जेके आहिनि, जेके शिया उन्हनि कब्ज़ो कयो मिस्र ते, ऐं ख़बर अथव उन्हनि जो केॾो न गंदो अक़ीदो आहे त हीउ वॾो आलिम हो ऐं मिस्र जो जेको बादशाह हो उहो अबी तमीम, मिस्र जो बादशाह हो। अबू बकर नाबुल्सी इहो हिकिड़ो ॿाहिराणी ॻोठनि में रहंदो हो ऐं वॾो आलिम हदीस जो ऐं क़ुर ऐं तफ़सीर जो। त इहे माण्हू उन्हनि खां पुछंदा हुआ त हिन शीयनि जे बारे में जेके पंहिंजे पाण खे फ़ातिमीन सॾाईंदा असीं, फ़ातिमा जा औलाद हूं, इहे पंहिंजे पाण खे सॾाईंदा हुआसीं फ़ातिमा जो औलाद हुयूं। त उन्हनि जो पुछंदा हुआसीं, हू पाण तकरीर में चवंदो हो त जे कंहिंखे 10 गज़ तीर हणे त 9 हिननि खे हणे ऐं हिकिड़ो काफ़िरनि खे हणे, जेके ॿाहिरि ग़ैर मुस्लिम आहिनि। त हिन बादशाह जेको शीयनि जो, उनखे इहा ख़बर पहुती त हीउ जेको आलिम आहे, सुन्नी आहे, ऐं हीउ छा थो चए, माण्हुनि खे पंहिंजे दर्स में इहो चए थो त 9 तीर असांखे हणे ऐं हिकिड़ो जेको काफ़िरनि खे हणे। त हिन माण्हू मोकिलियोसीं हिन खे ॿधी खणी अचो, त अबू बकर उनखे खणी अचो, अबू बकर खे खणी अचे, उन अॻियां अचे बिहारीस जेको शीयनि जो वॾो हुकुमरान हो, ऐं हिन अबू बकर जो नालो आहे मुहम्मद बिन अहमद बिन सहल बिन नसर रमली, असुल फ़िलिस्तीन जो वॾो आलिम हो ऐं शहीद चवंदा, छो जो शहादत हिनखे अलाह ताला सुठी ॾिनी। इहो जेके तारीख़ अंग्रेज़ी तारीख़ में 971 ऐं उनखे हिन क़तलु कयो। हीअ शहर कहिड़े में रमला, उते रहंदो, पर हिनखे ॿधराए खणी आयो। हिनखे चई त तूं माण्हुनि खे चई थो त शीयनि खे 9 तीर हणो ऐं हिकिड़ो काफ़िरनि खे हणो, त हिन चयुसि न, तव्हांखे ख़बर ग़लति पहुती आहे, मां इहो चवंदो हुअसि त जे 9 तीर 10 तीर हुजनि त 10 हिननि खे हणो, काफ़िरनि खे छॾियो, छो जो हिननि अलाह जो दीन सॼो मटाए छॾियो। त हिन चयुसि ठीकु आहे तूं इहे चए थो। अबी तमामु जेके शीयनि जो वॾो हूंदो, त उन हिनखे हिकिड़े यहूदी खे घुराए ऐं चई हिन जी मुंहिंजे अॻियां खल सॼी लाह। अबू बकर नाबुल्सी जो इन जी सॼी खल मुंहिंजे अॻियां लाह। पोइ हिन अचे जेरे जे ॿधराए ऐं हिन जी खल चमड़ी लहणु शुरू कई, एतिरे क़दुरु जो हिन जे जेॾी महिल जेको यहूदी हो खल लाहेसि पियो त हीअ रुॻो हिन जे जान मां क़ुर जो आवाज़ु पियो अचे ऐं क़ुर पियो पढ़िजे ऐं हीअ रुॻो अलाह जे ज़िक्र बि हुजे। जेसि ताईं हिन जी खल अचे सीने ते पहुती त हुन यहूदी जेको हुन यहूदी खे रहम पइजी वियो ऐं हिन जे क़ुर, हिन जी सॼी जान मां अंदरां क़ुर जो आवाज़ु पियो अचे। त पोइ हुन यहूदी खे रहम पइजी वियो। पोइ उन जल्दी हुन जेके खंजर हुअसि हुन जे दिलि में हई त हीउ मरी वञे। त ॾिसो न केॾो उहे जेके शिया आहिनि अल तशीह एॾा अंदरि जा पलीत आहिनि, अहिड़नि आलिमनि खे, मुस्लिम सुन्नियुनि जे आलिमनि खे कुहराईंदा हुआ, पर चमड़ी लाराईंदा हुआ। अहिड़ा ज़ालिमनि अलाह सां हिदायत ॾियनि ऐं अलाह जे वलियनि खे छा पहुचंदा उन्हनि खे, हू त जन्नत ॾे विया, पर हीअ क़यामत ॾींहुं अलाह खे हींअर कहिड़ो जवाबु ॾींदा। विया सभु अलाह ॾे,
पर ॾिसो त इहे हिननि जो जेको सीरत हिननि जे माण्हू इंसान पढ़ंदो न त ताजुब लॻंदो त जेके हिननि अहल तशरीह सुन्नियुनि सां जेको आहे मुस्लमाननि सां जेको वेलात कया आहिनि अज़ाब ॾान त काफ़िरनि उन्हनि जो अधु बि अहिड़ो कोन कयो आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए ऐं हिननि खे बि हिदायत ॾिए सही दीन ते अचनि ऐं क़ुरान सुन्नत ते अचनि। हज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।